आलमी बैंक सिंतास मुआइदो मुअतल करण जे भारतीय फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। वर्ल्ड बैंक जे सदर अजबिंगा जो चवणु आहे त सिंतास मुआइदे खे हिक तरफ़ी तौर मुअतल नथो करे सघिजे। मुआइदे खे हिक तरफ़ी मुअतल करण जी का बि शिक नाहे। अजबिंगा जो चवणु हो त सिंतास मुआइदो ॿिन्ही धुरनि जी मर्ज़ी सां ख़तमु करे सघिजे थो या वरी तरमीम करे सघिजे थी। वर्ल्ड बैंक जे सदर जो चवणु हो त सिंतास मुआइदे में आलमी बैंक जो किरदारु बुनियादी तौर मददगार जो आहे। अमा कंहिं अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त आलमी बैंक सिंतास मुआइदो मुअतल करण जी भारतीय फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे। वर्ल्ड बैंक जे सदर अजय बेंगा जो चवणु आहे त सिंतास मुआइदे खे हिक तरफ़ी तौर मुअतल नथो करे सघिजे। मुआइदे खे हिक तरफ़ी मुअतल करण जी का बि शिक नाहे। अजय बेंगा जो चवणु हो त सिंतास मुआइदो ॿिन्ही धुरनि जी मर्ज़ी सां ख़तमु करे सघिजे थो या वरी तरमीम करे सघिजे थी। वर्ल्ड बैंक जे सदर जो चवणु हो त सिंतास मुआइदे में आलमी बैंक जो किरदारु बुनियादी तौर मददगार जो आहे। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त आलमी बैंक सिंतास मुआइदो मुअतल करण जी भारतीय फ़ैसिलनि खे रद्द करे छॾियो आहे। वर्ल्ड बैंक जे सदर अजय बेंगा जो चवणु आहे त सिंतास मुआइदे खे हिक तरफ़ी तौर मुअतल नथो करे सघिजे। मुआइदे खे हिक तरफ़ी मुअतल करण जी का बि शिक नाहे। अजय बेंगा जो चवणु हो त सिंतास मुआइदो ॿिन्ही धुरनि जी मर्ज़ी सां ख़तमु करे सघिजे थो या वरी तरमीम करे सघिजे थी। वर्ल्ड बैंक जे सदर जो चवणु हो त सिंतास मुआइदे में आलमी बैंक जो किरदारु बुनियादी तौर मददगार जो आहे।